थुलई भरपासे जे इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। वधीक हिकु ॿारड़ी दम ॾेई छॾियो। तालके में फोती ॿारनि जो अंग वधी 47 थी वियो। खाजी मोहल्ला में उरड़ी वेघे वधीक हिकु मासूम नीगर 3 सालनि जो असगर डूल फोत थी वियो। तालके में उरड़ी वेघे फोथियल ॿारनि जो अंग वधी 47 थी वियो ऐं हिन वक़्तु केतिरा ई मासूम ॿार उरड़ी में वरतल आहिनि, पर सिहत खातो को बि क़दम नाहे खयो। उन हवाले सां डीएचओ जेकमाबाद डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंदई एमएस तालका अस्पताल ठुल डॉक्टर नादिर पवंस जो चवणु आहे त ही उरड़ी जे मस खे कंट्रोल करण लाइ टीमूं जोड़ियूं आहिनि, जेके तालके ठुल में कमु करे रहिया आहिनि। उरड़ी जे बचाव जा वैक्सीन 9 महीननि खां वठी 15 महीननि जे ॿारनि खे लॻाया पिया वञनि। हितां जे सुञाण धोरियनि जो चवणु आहे त फोत थी वियल ॿारनि जी उमिरि जो जेको रेशो आहे उहा 2 सालनि खां मथे उमिरि जे ॿारनि जो आहे, जॾहिं त वैक्सीन सिर्फ़ 9 खां 15 महीननि जे ॿारनि खे लॻाया पिया वञनि। फौरी नोटिस वठी उरड़ी ते ज़ाब्ते लाइ जोगा क़दम खया वञनि।